बाद कोई नबी नहीं तो कंहिंजे इंतजार में वेठा हो कंहिंजो पिया इंतजार कयो केरु अची तव्हांखे ॿारनि खां वठी मस्जिद में पुॼाईंदो केरु अची तव्हांजे लाइ रातियूं रोई करे रब खां माफ़ी वठंदो गुनाह तव्हांखे माफ़ी हो वठे ज़ुल्म तव्हांखे माफ़ी हो वठे केरु ईंदो जेको आहे तव्हांजे लाइ जन्नत जूं दुआऊं कंदो केरु ईंदो जेको तव्हांजे दिलनि खे आबाद कंदो केरु ईंदो जेको तव्हांजे घरनि खे बरकतुनि जे लाइ दुआऊं घुरंदो केरु ईंदो जेको तव्हांजे हिक हिक जेको आहे गुनाहगार खे जी बख़्शिश जे लाइ 8 कलाक हथ खणी दुआ घुरंदो अदा तुंहिंजे पीउ तुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे तुंहिंजी माउ तुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे तुंहिंजे भाउ तुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे पर तूं ॿुधाए तूं पंहिंजे लाइ दुआ घुरी आहे हरगिज़ न असां पंहिंजे लाइ ताक़त न आहे जो 8 कलाक रोई करे अल्लाह खां दुआ घुरो जून जे महीने में निकिरण उस में वारीअ जे मैदान में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीही करे गोॾा खोड़े करे रोई करे लड़ियूं करे दुआ घुरनि पिया 8 कलाक दुआ घुरी अथऊं न पंहिंजे करे न पंहिंजी औलाद जे करे न पंहिंजे घर वारनि जे करे न पंहिंजे साहबा जे करे हिकु रूम त कंहिंजो हिन उम्मत जो जंहिंजियूं दिलियूं अॼु वेरान आहिनि कंहिंखे न पंहिंजो नबी यादि आहे न पंहिंजो रसूल यादि आहे न पंहिंजो अल्लाह यादि आहे अॼु असां परेशान आहियूं दुनिया जी ख़ातिर असां जो असां वेरान आहियूं दुनिया जी ख़ातिर असां उनखे विसारियो आहे जीअं असांखे हिकु ग़रीब न विसारियो इन खां वधीक केरु सॼण थींदो दुआ न घुरियईं इमाम हुसैन जी दुआ न घुरियईं इमाम हसन जी छो जो उहे त जन्नत जा शहज़ादा आहिनि दुआ न घुरियईं हज़रत अली जी दुआ घुरियईं अॼु जे मुस्लमान जी जेके 700 फ़िरक़नि में जेको आहे असां विछिड़जी विया आहियूं हर कंहिंजो फ़िरक़ो जुदा आहे हुनजो मुंहुं होॾे आहे हुनजो मुंहुं होॾे आहे हुनजो मुंहुं होॾे आहे हुनजो मुंहुं होॾे आहे दीन जो जेको आहे शरीयत जो जेको रस्तो आहे उहो रस्तो ई विञाए चुका आहियूं इन खां वधीक ॿियो कहिड़ो जेको आहे मौसम हुजे पंहिंजी उम्मत जे लाइ थोरो तव्हां इंसाफ़ कयो थोरो नाराज़ थियो हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत जे लाइ अज़ाब जी तमन्ना कई अज़ाब जी दुआ घुरियईं थोरो नाराज़ थियो हज़रत लूत अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत जे लाइ अज़ाब जी दुआ कई थोरो नाराज़ थियो हज़रत यूनुस अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत जे मथां अज़ाब जी दुआ कई पर अहिड़ो नबी जंहिंजे मथां उनजी उम्मत पत्थर वसाया दिलनि खां जेको आहे ॻोड़ा वांदा पिया रत जा जेको आहे जेका वांदा चिटी बची वई अहिड़े बिगड़े महबूब जे लाइ जंहिंजे मथां गंदनि जा टोकरा उछलिया विया अल्लाह अहिड़े सोहे हबीब जे लाइ जंहिंजे लाइ आसमान ऐं ज़मीन वाखाण करे पई अहिड़े सोणे हबीब जे लाइ जंहिंजे लाइ ओहद जा पहाड़ मके मदीने जा पहाड़ रोइनि पिया उन नबीअ खे तूं विसारे वेठो कंहिंजे दोस्तनि खे गिचीअ में गाला करे जेको आहे कुटियो वियो सही उम्र
उमिरि जेको आहे जिन जेको आहे रोई करे तुंहिंजे लाइ दुआऊं घुरूं अॼु खे तूं विसारी वेठो आहे जंहिंजे लाइ अल्लाह चवे थो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह चओ उन्हनि खे पंहिंजे पोयनि खे जेकॾहिं मां अल्लाह सां मोहबत कनि था त छा कनि तुंहिंजी पैरवी कनि तूं जेकॾहिं लॻनि तूं इमाम आहे उनजो तूं नबी आहे उनजो तूं रसूल आहे उनजो तूं अॻुवान आहे उनजो तूं ई उनजो सिफारिशी आहे असांजे मथां अज़ाब ठहंदो अचे सिर्फ़ु अल्लाह जे अबीद जे करे असांजा अमाल अॻियुनि क़ौमुनि खां वधीक ख़राब आहिनि असांजो जेको आहे ब्याज शराब ज़िना कूड़ ज़ुल्म हसद हिर्स एतिरो वधी वियो आहे जो अल्लाह जे अज़ाब जा जेको आहे जहन्नम जा मलाइक जेको आहे रड़ियूं कनि था त या अल्लाह असांखे इजाज़त ॾे ज़मीन चए थी या अल्लाह असांखे इजाज़त ॾे त असांखे ॿिए वञे आसमान चवे थो असांखे इजाज़त ॾे त असां हिन जे मथां किरीन खे तबाह बर्बाद करे छॾियूं नबीअ जो नालो खणण सां असांजे दिलि में का चिसराहट अचे अहिड़े अल्लाह जे प्यारे जे हबीब जे मथां असांखे 5 मिंट न आहे जो दुरूद पढ़ूं उन अल्लाह जे हबीब खे विसारे वेठा आहियूं जंहिंजे लाइ अल्लाह चए थो चओ सभिनि खे तुंहिंजी पैरवी कनि तूं जेकॾहिं लॻनि त मां इन सभिनि जा गुनाह माफ़ करे छॾियां मां इन जा दर्जा बुलंद करे छॾियां मां इनखे अॻियां जेको आहे नबियनि जे दर्जे ते पुॼाए छॾियां मां इन्हनि जे लाइ मोहबत जो पैगाम मोकिलियां मां अल्लाह पाण हिन सां मोहबत कयां जेकॾहिं इहे तुंहिंजी पैरवी कनि असां पंहिंजे इमाम खे विसारे वेठा आहियूं अॻुवान खे विसारे वेठा आहियूं आले मोहम्मद खे विसारे वेठा आहियूं जिन जेको आहे पंहिंजूं कुर्बानियूं ॾेई करे दुनिया में मिसाल पेश कयो त वाकई जेको आहे मोहम्मदी खून जेको आहे उहो बिल्कुलु जेको आहे दीन ते फिदा थियण वारो आहे उहो अल्लाह जो हबीब जेको जंहिंजे घर में 8-8 ॾींहं 5-5 ॾींहं जेको आहे मानीअ जो जेको आहे वेलो न पियो पचे हिकड़ी रोई वेही रहिया हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु छाहे थोड़ा तव्हांजो चेहरो पीलो थी वियो आहे तव्हां रो था चए सिद्दीक़ मुंहिंजे घर में जेको आहे मुंहिंजी न्याणियूं ऐं मुंहिंजा बचड़ा जेको आहे 5 ॾींहंनि खां वेठल आसमान हिली वियो फरिश्ता परेशान थी विया अल्लाह तबारक व तआला पहिरियों दफ़ो जेको आहे इस्राफील अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त वञ जेको आहे थाल खणी वञ पूरी दुनिया जे खज़ाननि जी चाबियूं हुन में खणी वञ आसमान मां इस्राफील अलैहिस्सलाम लथो जो को कंहिं नबी ते न आयो आहे थाल हेॾो सारो भरियल जंहिंमें जेको आहे पूरे ज़मीन ऐं आसमान जे खज़ाननि जी चाबियूं जय अल्लाह जा हबीब तोरे जेको आहे तुंहिंजे अल्लाह मुक़ीम आहे जेको वणे खण हुकुम का तमा मके मदीने जे जबलनि खे हुकुम करे छॾिया त सभु सोना थी वञे तुंहिंजे कॾ लॻे चाहे तूं वञे जेको आहे ओॾे सोन हुजे अल्लाह जे हबीब जो न मूंखे न घुरिजे मां उञायल बुखायल सही आहियां मां जेको आहे बादशाही नथो घुरां मां जेको आहे फ़क़ीरी घुरां थो अल्लाह जा नबी आया सुलेमान अलैहिस्सलाम बादशाह हुयो बादशाही बि पैगंबर बि हुयो तख़्त जंहिंजे लाइ जेको आहे तख़्त ते वेही हुकुम कंदो तख़्त आसमान ते उड़ंदो जहाज़ वांगुरु अल्लाह ईअं बि करे सघे पियो
हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह हुयो मिस्र जो। अल्लाह हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया की बादशाही दी, आखिरत की बादशाही। अॼु असांखे उहो विसरी वियो आहे, असांखे यादि न आहे। उथंदे वेंदे जेको असांखे यादि रखंदो हुयो त ए मुंहिंजा दोस्त मां उन्हनि जे लाइ रवां पियो जेको आहे मूंखे ग़ैबत ईमान आणींदा। त दोस्तो अज़ीज़ो, असां पंहिंजे मक़सद हयात खे विसारे छॾियो आहे। ज़िंदगीअ जे सभिनी मक़सदनि खे असां विसारे छॾियो आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे विसारे छॾियो आहे। असां पंहिंजो पाण खे दुनिया में एतिरो महू करे छॾियो आहे जो असांखे कलमो बि यादि न आहे। दीन इस्लाम ऐं शरीयत मुहम्मदी हिकु अहद वफ़ा आहे। असां वफ़ा करे ॾेखारियूं पंहिंजे अल्लाह सां, पंहिंजे अल्लाह जे हबीब सां। ऐं कलमो तैयब इन वफ़ा जो इक़रारनामो आहे। जे कलमो पढ़ियो उन जो इक़रार कयो त जेको आहे मां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो इक़रारनामो आहे त अल्लाह जेसिताईं असां ज़िंदा आहियूं असां तोखे अल्लाह मञींदासीं, हर शइ जो मालिक तोखे मञींदासीं ऐं तुंहिंजे महबूब जी पैरवी कंदासीं। जेको तूं ऐं तुंहिंजे हबीब चाहिनि था असां उहे कंदासीं। इहो इक़रारनामो आहे। इक़रारनामो करे पोइ असां जेको आहे उन ते अमल नथा कयूं। जेके तोखे तुंहिंजे हबीब खे पसंदि आहिनि उहे असां अमल कंदासीं। इहो इक़रारनामो आहे, अहदनामो आहे। इहो अहदनामो असां विसारे चुका आहियूं। छा असां सुबुह खां वठी शाम ताईं इन अहद ते क़ाइम आहियूं? असां रोज़ीअ खे जेको आहे पंहिंजो ख़ुदा सम्झो आहे। असां रिज़्क़ खे पंहिंजो ख़ुदा सम्झो आहे, राज़िक़ खे विसारे वेठा आहियूं। थोरे बि अगरि जेको आहे दुकान जो सौदो आहे कूड़ हणी करे जेको आहे असां विकिणी छॾींदासीं ऐं कूड़ हणी उहो खाईंदासीं। उहो जेको आहे इन में जो ख़ौफ़ न हूंदो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो जेको आहे चवणु आहे। जेकॾहिं असां हिन कलमे जे मथां महिनत कयूं त असांजे अंदर में जेके बुत पिया आहिनि, हिर्स जा, वस जा, किब्र जा, वॾाईअ जा, ज़ुल्म जा, हवासिस जा, जेके बुत पिया आहिनि उन सभिनी बुतनि खे टोड़े करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी पैरवी कयो। पोइ असांजो क़ाइदो पूरो थींदो, पोइ असांजो कलमो पूरो थींदो, पोइ असांजे कलमे जो इक़रार पूरो थींदो। असां आलम अरवाह में जॾहिं असांजा रूह थियनि था असां इक़रार करे चुका आहियूं, उते वाइदो करे असां आया आहियूं। घर खां वाइदो करे जेकॾहिं तोखे मोकिलिजे कमाइण जे लाइ दुबई, उते तूं पंहिंजो वाइदो विसारे करे तूं पंहिंजे कमरे में लॻी वञे, तोखे जेको वाइदो तूं करे तोखे असां मोकिलियोसीं उहो वाइदो विसारे करे तूं जेको आहे पंहिंजे रोलण में लॻी वञे। अहिड़ी तरह आलम अरवाह खां असां वाइदो करे जेको आहे आया आहियूं इन दुनिया में कमाइण। कमाई कहिड़ी आहे? अमल खालिस, अमल सालिह, नेकी वारा कम, उहे कम जंहिंमें अल्लाह जो बि राज़ी हुजे। असां इहो असली मक़सद विसारे करे पंहिंजे इक़रारनामे जे मथां वाइदो जेको कया आहियूं अल्लाह वटि असां जेको आहे हिते असां ठगी वेठा आहियूं।
पंहिंजे कमरे में लॻी पिया आहियूं। उते वाइदो करे आयासीं या अल्लाह तुंहिंजी इबादत कंदासीं, शैतान जी मुखालफ़त कंदासीं, नफ़्स जी मुखालफ़त कंदासीं, ऐं जेके भी शैतान जा चेला आहिनि उनजी मुखालफ़त कंदासीं। अॼु असां उहो इक़रारनामो उसारे चुका आहियूं। जेके भी बातिल क़ुवतूं आहिनि जिन पंहिंजो वाइदो विसारियो आहे, पूरी जेको आहे याकूब आदम अलैहिस्सलाम खां बाद तव्हां ॾिसो जेके भी क़ौमियूं आहिनि अल्लाह तबारक व तआला जंहिं भी थोरी ग़लती कई आहे ख़ुदीअ जे लाइ पंहिंजे नबीअ जो जेको आहे नबी आहिनि अल्लाह तबारक व तआला उन मथां अज़ाब नाज़िल कयो। असां बचा पिया आहियूं सोणे हबीब जे करे बचा पिया आहियूं, न त असांजो अमल कोई न आहे जो असांखे बचाए सघे। जेको अल्लाह के विसारे वे, अल्लाह जे हबीब के विसारे वे, उनजी दिल ईअं परेशान ईअं वेरान आहे जीअं जेको आहे जबल जंग झड़ वेरान जेको आहे परेशान आहे। याकूब असां ॼमिया आहियूं, असां हिन जेको आहे दिल जी वेरानी जो करे असां जेको आहे ख़्याल कंदा आयो आहे। जॾहिं अल्लाह तबारक व तआला पकड़ण ते ईंदो आहे, अज़ाब ॾियण ते ईंदो आहे, इन करे न ॾींदो आहे जो तव्हां वटि पैसो घटि आहे, ग़रीब आहियो या तव्हां वटि इक़्तिदार न आहे। अल्लाह पाक फरमाए थो अलम यरो कम अहलकना मिन क़ब्लिहिम करनिन मक्कन्नाहुम फिल अर्दि मा लम नुमक्किन लहुम। तव्हां खां पहिरियां वारनि खे बि वॾियूं वॾियूं हुकूमतूं ॾिनियूं हुयूंसीं, बादशाहियूं ॾिनियूं हुयूंसीं, वॾी झिल ॾिनी हुईसीं। ऐं उनजे मथां बारिशूं वसायूंसीं, नेमतूं जेको आहे अदारे कयूंसीं। उनजे अॻियां जेको आहे नहरूं जेको आहे असां नहरूं जेको आहे रवानियूं कयूंसीं जेके उनखे पाणी पीआरींदियूं। पर जॾहिं उहे नाफ़रमान थिया, जॾहिं उन वादो विसारे छॾियो, जॾहिं उन टकर खाधो अल्लाह जे नबीअ सां, फअहलकनाहुम बिज़ुनूबिही, वो पंहिंजे गुनाहनि जे करे उनखे हलाक कयोसीं। ज़मीन में के धसी विया, के हेठि हलाए विया, किंजा अदाई सलामत न आहिनि, ऐं के अञा ताईं फस्तबरू या उलिल अब्सार ॿियो हुनजो जेको आहे लाश अञा ताईं पियो आहे, हदनि जी बुद्धि जेको आहे जेको पाण खे अलाह सलाही। अॼु बि को अखियुनि वारो ॾिसे फस्तबरू या उलिल अब्सार, त अखियुनि वारनि जे लाइ असां निशानी छॾी ॾिसो इहो अलाह सलाहींदो। काॾे वियो अलाह जेको सलाहींदो हुयो, जेको चवंदो त मां मींहं वसाईंदो आहियां, मां जेको आहे नहरूं जेको आहे जारी कराईंदो आहियां, मां पुटु ॾींदो आहियां, औलाद ॾींदो आहियां, उहो अचे सिर्फ़ु बलम ते ॻाल्हाए ॾेखारे, उनखे ॻाल्हाइण जी ताक़त बि न आहे, उनजा हॾा ॻरी विया, सिर्फ़ु निशानी बाक़ी आहे अल्लाह पाक रखी आहे त उनजा जेको आहे हिकिड़ो मखियूं वेठियूं उनजे मथां उनजे खे जेको आहे हिकु पासो वराइण जी ताक़त बि न आहे। बेशुमार बेशुमार शहर जेको आहे हलाक ऐं तबाह ऐं बर्बाद थी विया, जिन पंहिंजे नबीअ जी पैरवी छॾे ॾिनी। अतत अन अमर रब्बिहा वरुसुलिही, जॾहिं उहे अल्लाह पाक ऐं उनजे रसूल जा मुखालिफ़ थिया, फहासबना हिसाबन शदीदा, उनखे हिसाब रकम मां अहिड़ो हिसाब जो जेको आहे क़यामत जेको आहे निशानी आहे। वअज़बना अज़ाबन नुकरा, अल्लाह तबारक व तआला कुरान में वाक़िया बयान करे ॿुधाए पियो जिन पंहिंजे नबियनि खे विसारियो आहे उनजे मथां मां अज़ाब मुसलत करे उनखे जेको आहे क़यामत ताईं जेको आहे फतबरू या उलिल अब्सार ॿुधाए छॾियो आहे। ऐं जॾहिं मां राज़ी थींदो आहियां, इन्नी अतैतु रज़ैतु, पोइ पंहिंजी रज़ा में उनखे राज़ी करे छॾींदो आहियां। वैदा रज़ैतु बारकतु,
ऐं जंहिंते मां राज़ी थींदो आहे पोइ हुनजे मथां बरकत नाज़िल करे छॾींदो आहियां। जेके अल्लाह जे पैरवीअ में आहिनि उनजे मथां लखे करोड़े बरकतूं रहमतूं नाज़िल आहिनि। भले त बरकत निहायत ऐं मुंहिंजी बरकत जी का इंतहा न आहे। वैज़ा उसीतु उज़ित ऐं जॾहिं अल्लाह चए थो मां कावड़ में ईंदो आहियां पंहिंजे नाफ़रमाननि जे मथां वैज़ा उज़िबत लअनत जॾहिं गज़ब मां जेको आहे पंहिंजो नाज़िल कंदो आहे पोइ हुनजे मथां लअनत क़यामत ताईं 7 पुश्तनि ताईं अल्लाह पाक क़ौमनि खे हलाक कयो बर्बाद कयो उनजे बुरनि अमल जे करे। असां बुरा अमल कयूं था पर अज़ाब नथो अचे सिर्फ़ अल्लाह जे हबीब जी दुआ जे करे। हिकु दफ़े हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकु ॻोठ मथां तां गुज़रियो सभु मुआल ऐं बर्बाद पिया हुआ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो उनजे मथां अल्लाह जो अज़ाब जो कोड़ो वसियो हुयो। फसब अलैहिम रब्बुका सौत अज़ाब इन रब्बका बिलमिर्साद तव्हांजे रब तव्हांजे मथां कोड़ो वसायो आहे अज़ाब जो ऐं तव्हां तबाह ऐं बर्बाद थी विया आहियो। लेकिन अॼु असांखे अज़ाब इन करे नथो अचे जो असां अल्लाह जे हबीब जी उम्मत आहियूं। हाणे इहो दस्तूर क़यामत ताईं हलंदो रहंदो। अज़ाब जूं सूरतूं आहिनि। अज़ाब जी इहा बि सूरत आहे जो असां खां अल्लाह खां पंहिंजो अल्लाह जो रसूल इहो बि हिकिड़ो अज़ाब आहे। दुनिया में असांखे अल्लाह मशगूल करे छॾियो आहे दुनिया में त जीअं इनको अल्लाह जो रसूल थी वञे क़यामत में इहे जेको आहे इहे बि जेको आहे चङी जंहिं इहो अज़ाब आहे न जो तोखे अल्लाह जो रसूल यादि न आहे। घणियूं सूरतूं अज़ाब जूं। शैतान असांजे मथां हावी थी वञे अल्लाह पाक जेको आहे असांजो दिफ़ा छॾे ॾे नफ़्स असांजे मथां हावी थी वञे इहो अज़ाब आहे। क़यामत ताईं असांखे तौबह जी मोहलत न मिले इहो अज़ाब आहे। अज़ाब जूं सूरतूं आहिनि। क़यामत ताईं मरण महिल असांखे कलमो नसीब न थिए इहो अज़ाब आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायो जेको अल्लाह पाक पहिरियां ई क़ुरान मजीद में फरमाए छॾियो आहे बइन्नी कुल्लमा दावतहुम तग़फिर लहुम जालू असाबियहुम फी आज़ानिहिम वस्तग़शू सियाबहुम वसररू वस्तकबरू वस्तकबारा। मां उनखे तव्हांजे तरफ़ अचण जे लाइ सॾींदो रहियुमि मगर उन मुंहं जे मथां पर्दो वेही करे लवाए हलिया वेंदा। निमाज़ जे लाइ चओ मुंहं जे मथां पर्दो वेही करे लवाए हलिया आईंदासीं करंदासीं क्रिकेट न खेॾूं। मां इनखे तव्हांजो पैगाम पुॼाईंदो रहियुमि। अॼु बि तव्हांखे अल्लाह पाक पंहिंजो पैगाम पुॼाए थो। मथां ईअं चओ त जेको आहे अल्लाह पाक पैगाम नथो पुॼाए तव्हां असांखे अल्लाह पाक पैगाम पुॼाए थो। क़ुरान असांजे लाइ पैगाम आहे क़यामत ताईं। जेकॾहिं घरनि में पियो हूंदो त पोइ असांखे का हिदायत न। जेकॾहिं पढ़ंदासीं उते जेको आहे अमल कंदासीं त असांखे हिदायत मिलंदी न। अॼु जे दौर में उलमा इकराम सालिहीन माण्हुनि खे ॿुधाइनि था अल्लाह जे हबीब जो रस्तो। असांजी दुनिया में ज़ेब ज़ीनत जेको आहे दुनिया जी जेको आहे मोहबत आहे इंसानियत में बाक़ी न आहे रही। जेको इंसान आहे उहे अल्लाह जे रसूल जो जेको आहे पैरोकार आहे। उहो इख़लाक़ जो हिकिड़ो जाम नमूनो आहे। उहो सुन्नत जो हिकिड़ो जेको आहे मुकम्मल निशानी आहे जो मथे खां वठी पेरनि ताईं जेको आहे उहो अल्लाह तबारक व तआला जे हबीब जी सुन्नत हुन में ज़ाहिर आहे। न कलमे जी तज़ीम आहे न क़ुरान जी तज़ीम आहे न रब खे यादि आहे न अल्लाह जे रसूल जी यादि आहे। अॼु बि जेको आहे असां पाण ते गौर कयूं असां पाण खे बदिलायूं
असां पाण खे न बदिलायूं त पंहिंजे दिलनि खे बदिलायूं। जेकॾहिं को लोट टुटी पवंदो आहे तलवार ते वञिबो आहे न, जेकॾहिं को काठ टिपण जो दरवाज़ो टुटी पए त कंहिं जेको आहे ॾखण ते वञिबो आहे न, अहिड़ी तरह जेकॾहिं दिलि टुटी पए त कंहिं जेको आहे दिलि ठाहिण वारे ते वञो, के अल्लाह वारे ते वञो, रोई मिंटूं कयो मेड़ूं कयो त मूंखे अल्लाह परचाए ॾे। पोइ जेकॾहिं हुन तव्हांजे मथां शफ़क़त वारी जेको आहे नज़र कई, अल्लाह खे रोई दुआ घुरियईं, अल्लाह तव्हांजे मथां राज़ी थी वेंदो। अल्लाह जो रस्तो वठो, अल्लाह जे दोस्त जो रस्तो वठो। दुनिया में चङे मथे जी सुञाण कयो, बुरे भले जी पहचान कयो। नेकोकार अल्लाह वारा वो तव्हांखे अची ॿुधाईंदा न त के असांखे अल्लाह वारा आहियूं। हर कंहिंखे ख़ौफ़ ख़ुदा आहे, हर को जेको आहे लिखियो पियो आहे, जेके बि नेकोकार आहिनि ज़ाहिर न आहे। तव्हांखे पाण खे ॻोल्हणो पवंदो। अल्लाह अहिड़े दोस्त खे मिलाए, अहिड़े पंहिंजे भलीअ खे मिलाए जो तव्हांजी दिलनि जी जेको आहे वेरानी सभु ख़तमु करे, तव्हांजे दिलनि खे ॾिजे बाग़ खे वरी जेको आहे पार करे छॾे, वरी जेको आहे हुन में गुले गुलज़ार थी वञे, वरी जेको आहे तव्हांजे रूह खे ताज़गी जेको आहे मुयसर थिए, वरी तव्हांजे दिलि जे जेको आहे वीरानी खे ख़तमु करे थी वञे, वरी तव्हांखे अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल यादि अचे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला हिन भलारे ॾींहं जे करे, अल्लाह तबारक व तआला हिन भलारे महीने जे करे असां सभिनि जा गुनाह माफ़ करे, ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे नेकिन जी जेको आहे नेकिन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए, आमाल सालिह करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए, बुरन कमन बुरन दोस्तन को परे थियण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए, शैतान ऐं शैतान जी पेड़ीअ को पैरोकारनि को बचाए। अल्लाह तबारक व तआला असांजे क़ल्बनि खे मुनव्वर फरमाए, असांजी दिलि खे ज़िक्र सां मुनव्वर फरमाए। असां ज़िक्र कयोसीं त सभु कुझु जेको आहे सही थी वियो। क़ुरान नुस्ख़ो ॿुधाए थो फ़ज़कुरुनी वज़कुरुकुम, क़ुरान नुस्ख़ो ॿुधाए थो फ़ज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। जेकॾहिं अल्लाह जो घणो ज़िक्र कयो त तव्हां कामयाब थी वेंदो। अल्लाह खे घणो यादि कयो, उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हर शइ जेको आहे अल्लाह जी जेको आहे तस्बीह बयान करे थी। ज़मीन और आसमान अल्लाह जी तस्बीह बयान करती हो। असां इंसान को सिर्फ़ अल्लाह जी तस्बीह थी। अल्लाह जो ज़िक्र कयो, अल्लाह के याद कयो, उथंदे वेंदे पासो मटाईंदे खाईंदे पीअंदे घुमंदे फिरंदे जेको आहे अल्लाह जो विर्द ज़ुबान ते हुजे, दिल में जारी हुजे त साॻियो ई अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे मथां राज़ी थी वेंदो। अल्लाह तबारक व तआला असांजा गुनाह माफ़ करे ॾींदो ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जेको आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चेहरे चेहरे खे अता न थींदी। जेको अल्लाह ऐं अल्लाह जे जेको आहे ज़िक्र खे जेको आहे पंहिंजी जान ऐं माल खां वधीक जेको आहे उनखे यादि कंदो अल्लाह खे, अल्लाह उनखे जेको आहे अल्लाह पंहिंजे हबीब जी मोहबत फरमाईंदो आहे। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला